मीरपुर बठोरो तालक अस्पताल में ड्यूटी कंदड़ मिडवाइफ पारां एमएस खिलाफ सूफी शाह इनायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो में मिडवाइफ मेहरुनिसा मेमण एहतजाजी मुज़ाहिरे बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हुन जी तालक अस्पताल मीरपुर बठोरो में नाइट में ड्यूटी आहे। हुनखे अस्पताल में रिहाइश लाइ क्वार्टर मिलियल हो। हुन चयो त 2-3 महीननि खां बदिली थी आयल एमएस मोहम्मद जुमन अब्बासी पहुचण शर्त हुन मूंखे तंग करणु शुरू कयो ऐं सरकारी क्वार्टर ख़ाली कराइण लाइ वक़्तन वक़्तन हिरासमेंट कंदो रहियो। हुन एमएस खां कुझु मोहलत घुरी त रिहाइश लाइ घर जो बंदोबस्तु करे क्वार्टर ख़ाली करे ॾींदसि। हुन चयो त एमएस पोइ बि मूंखे ज़हनी तौरु टॉर्चर करे मूंखे ज़बरदस्ती क्वार्टर ख़ाली करायो। जेका ॻाल्हि हुन जी अमर ताईं पहुती त हुनखे दिलि जो दौरो पइजी वियो ऐं हूअ इन्हीअ सदमे में फ़ौत थी वई। हुन चयो त हुन जी अमर एमएस जी वजह सां फ़ौत थी वई। हुन सिहत खाते जे वज़ीर आईजी सिंध खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी संदसि अमर जी मौत जो केस एमएस जुमन अब्बासी ते दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में हीअ कोर्ट जो दर खड़काईंदी।